नाज़रीन, टॉप स्टोरी में अवां खे भलीकार चवंदासीं। अवां खे ॿुधायूं त मुल्क में ॿारनि ऐं औरतुनि सां जिन्सी ज़ियादतियुनि जे वाक़िअनि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। सिंध सूबे में बि केतिरियूं ई औरतूं तोड़े ॿारड़ियूं वहशी सिफ़्त माण्हुनि खां बची न सघियूं आहिनि ऐं ताज़ो जारी थियल हिकु रिपोर्ट में इंकशाफ़ कयो वियो आहे त सिंध अंदरि गुज़िरियल साल जी भेट में हिन साल जिन्सी ज़ियादतियुनि जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। कराची जी ॿारड़ी मरवा हुजे या कंबर जी नारी यास्मीन मेमण, कंहिंसां बि हेल ताईं इंसाफ़ थींदे नज़र नाहे आयो। इन मामले ते ॻाल्हाईंदासीं। असां सां हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहिनि सीनियर कानूनदान नूर नाज़ आगा साहिबा, कंबर वासिड़ नारी जो वारिस फयाज़ मेमण, कराची मां टाइम न्यूज़ रिपोर्टर हबीब जमाली ऐं टाइम न्यूज़ रिपोर्टर अयाज़ बिरोही। सभ खां पहिरीं अयाज़ बिरोही ॾांहुं हलंदासीं। अयाज़, छा अपडेट्स आहिनि इन रिपोर्ट जे हवाले सां? जेका रिपोर्ट जारी कई वई आहे, तमामु छिरकाईंदड़ अंगखर जेके आहिनि उहे पंहिंजी अख़बार में रिपोर्ट थिया आहिनि। हिकिड़ी रिपोर्ट जारी कई वई आहे जंहिंमें सिर्फ़ु जेको आहे सो जनवरी खां अगस्त ताईं 2020 जा जेके अंगखर आहिनि उहे जारी कया विया आहिनि, जंहिंमें ॿुधायो वियो आहे, इंकशाफ़ कयो आहे त सिंध में जनवरी खां अगस्त ताईं जेको आहे सो टोटल जेके केस आहिनि जाती जा उहे 93 केस जेके आहिनि उहे रिपोर्ट थिया आहिनि। उन मां सभ खां वधीक जेके केस रिपोर्ट थिया आहिनि उहे खेरपुर ज़िले में थिया आहिनि, जो अंक जेको 18 आहे ऐं कराची में जेके केस आहिनि जाती जा उहे 14 रिपोर्ट थिया आहिनि ऐं जेका ॿियनि ॿारनि जे हवाले सां जेका रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त सिंध में हलंदड़ साल जेको आहे सो 780 ॿारनि खे जेको आहे लापता कयो वियो आहे, जिन जो हिन वक़्तु ताईं को बि पतो न पियो आहे। 13 जेके ॿार आहिनि उन्हनि जी जेका उमिरि 18 साल खां घटि उमिरि में जेको आहे सो शादी कराई वई आहे। 27 ॿारनि सां जेको आहे सो ॿार कुट जा वाक़िया बि जेके आहिनि उहे पेश आहिनि। त गुज़िरियल साल 2019 में इहे जेको तइदादु हुयो 12 महीननि जो उहो 103 हुयो जेको ॿारनि खे ज़ाती जो निशानो बणायो वियो ऐं 31 जेके ॿार आहिनि उहे लापता थिया हुआ। इन हवाले सां ॿी रिपोर्ट बि हिकिड़ी शाया थी आहे जंहिंमें ओवरऑल जेका पाकिस्तानी सूरत हाल आहे इन हवाले सां अंगखर जारी कया विया आहिनि त जेके 6 महीननि में 2020 जे 6 महीननि में 1499 जेके केस आहिनि ॿारनि जा उहे रिपोर्ट थिया आहिनि। उनमें ॿारनि खे जाती जो निशानो बणायो वियो आहे ऐं उनमें जेको आहे पंजाब सूबो जेको आहे सभिनी खां अॻिते आहे, जंहिंमें 2846 जेके आहिनि उहे केस जेके आहिनि 2019 में रिपोर्ट थिया हुया ऐं पंजाब में जेको आहे हिन साल 853 ॿारनि खे जेको आहे जाती जो निशानो बणायो वियो आहे, उनखे जाती जो शिकार थिया आहिनि। जी अयाज़, असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। हबीब, अवां ॿुधायो इन छिरकाईंदड़ रिपोर्ट जे हवाले सां पुलिस जा केस जेके आहिनि उहे किथे पहुता, वाक़ियो थींदो आहे उन खां पोइ केस दाख़िल थींदो आहे ऐं कुझु वाक़िया अहिड़ा बि हूंदा जेके रिपोर्ट न थींदा हूंदा ऐं जेके रिपोर्ट थींदा आहिनि उन्हनि में बि वारसनि खे इंसाफ़ नाहे मिलंदो? जी बिल्कुलु, जेकॾहिं असां कराची जी ॻाल्हि कयूं ऐं कराची में अहिड़ा वाक़िया जेके आहिनि हाणे रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मरवा जो जेको वाक़ियो थियो, मरवा सां जिन्सी ज़्यादती कई वई, अगवा कयो वियो पहिरियों, पोइ जिन्सी ज़्यादती कई वई ऐं पोइ उनखे जेको आहे क़तल करे लाश जेको आहे किचिरे जे ढेर ते उछलायो वियो। वारसनि तरफ़ां पुलिस खे इतलाह कयो वियो पर पुलिस हंगामी बुनियादनि ते के बि क़दम न खयां। बावजूदि उनखां अॻु में जेको आहे साउथ ज़ोन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, ज़ैनब अलर्ट ऐं ॿियूं शयूं त कयूं वियूं पुलिस तरफ़ां, पर जॾहिं पुलिस वटि का शिकायत दाख़िल थिए थी त पुलिस हंगामी बुनियादनि ते उन केस खे जेको आहे परसू न पियो करे उनजी पैरवी न कंदी आहे। हीअ मरवा वारो वाक़ियो बि ईअं थियो। जुमे जे ॾींहुं नेगरी जेका आहे ॿारड़ी जेका आहे उहा अगवा थियण खां पोइ जेको आहे जिन्सी ज़्यादती जो निशानो बणायो वियो। उनखां पोइ उनखे वहशियाणे नमूने सां क़तल करे लाश ईसा नगरी में किचिरे जे ढेर ते उछलायो वियो, पर पुलिस खे ख़बर ई न हुई त ॿारड़ी किथे आहे। वारसनि जे शिकायत खे ॼण त पुलिस जेको आहे उन जी संजीदा वरितो ई न आहे। जॾहिं लाश मिलियो ऐं केस हाई प्रोफाइल थियो त पुलिस पोइ हरकत में आई, पर पोइ उन हरकत जो बि को फ़ाइदो न थियो, छाकाणि त मरवा वरी ज़िंदा हालत में वापसि वारसनि खे न मिली सघी आहे। हिन केस जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त मजमूई तौरु 3 खां वधीक शकी जवाबदारनि जा जेके आहिनि उहे DNA लाइ सैंपल वरिता विया। उहे सैंपल उन्हनि जा रिपोर्टूं अञा हाणे अचणियूं आहिनि, पर जेको मरकज़ी जवाबदार आहे वारसनि तरफ़ां जंहिं ते शक ज़ाहिर कयो वियो हो, छाकाणि त उहो नवाज़ जंहिं ते जेको मरकज़ी जवाबदार आहे उन किचिरे जे ढेर ते लाश पियल हुजण जो जेको आहे इतलाह ॾिनो हो
वारसनि मूजिबि नवाज़ जे कपिड़नि ते रत बि लॻल हुयो। उन खां अलावा जंहिं चादर में वेड़े लाश उछलायो वियो उन चादर जो हिकु टुकड़ो जेको आहे मरकज़ी जवाबदार जे घर मां बि मिलियो। उन खां पोइ जेको आहे पुलिस मूजिबि त जवाबदार पंहिंजो घर धोई साफ़ बि कयो हो त जीअं शायदि इहो मिटाए सघजनि। हाणे इन केस में बाज़ाब्ता तौरु नवाज़ गिरफ़्तार आहे ऐं उहो हींअर रिमांड ते आहे। केस में नवाज़ खां वधीक अञा ॿिया केतिरा जवाबदार मुलज़ आहिनि या मुलज़ थी सघनि था, उन जी जेका रिपोर्ट आहे उहा DNA टेस्ट खां पोइ मिलंदी। DNA टेस्ट मां ई पतो पवंदो त हिन वारदात में क़तल जी वारदात में ॿिया कहिड़ा जेकी जवाबदार आहिनि उहे जेकी आहिनि इनवॉल्व आहिनि। कराची में मरवा जे वाक़े खां पोइ हिकु ॿियो वाक़ियो बि पेश आयो। जिना इस्पताल में जेको आहे जूस खपाईंदड़ ग़रीब नेंगरी जंहिंजो नालो रूबी ॿुधायो पियो वञे, उहा गुम थी वई हुई। पुलिस जेका आहे उनखे हथु कयो, पर पोइ ख़बर पई जॾहिं मेडिकल रिपोर्ट करायो वियो त उन नेंगरी सां जेको आहे इहो इंकशाफ थियो त जिनसी ज़ियादती थी आहे। उन खां पोइ उन केस जा जवाबदार जेके आहिनि उहे पुलिस गिरफ़्तार कया आहिनि। हीअ सॼे शहर जी इहा सूरत हाल आहे। ॿार जेके आहिनि उहे अञा बि जेको आहे 40 खां वधीक ॿार आहिनि उहे शहर मां लापता थियल आहिनि, जंहिंजा जेके केस आहिनि उहे अदालतुनि में हलनि था। ख़बर न आहे त उहे ॿार केॾांहुं विया, किथे आहिनि, का ख़बर ई न आहे। अदालतुनि में उहे केस हलनि पिया। ॿारनि सां ॿारनि जी अगवा ॿारनि जो हुजे, ॿारनि ते तशदुद जा मामला हुजनि या जिनसी ज़ियादती बस जेको आहे क़तल जा मामला हुजनि, पुलिस जेका आहे उहा संजीदगी न पई ॾेखारे जेका पुलिस खे ॾेखारणु घुरिजे। जेकॾहिं असां सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जी ॻाल्हि कयूं त उनजो कमु भई ईअं ई पियो हले, छाकाणि त चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी वारनि जूं त अञा ताईं सॼी सिंध जे में ऑफिसूं बि अञा ताईं क़ाइमु न थी सघियूं आहिनि। उन्हनि खे अञा ताईं फैसिलिटेट बि न कयो वियो आहे। उहे बि हिकु NGOs वांगुरु अंग अखर गॾु करे उहे जारी कंदा आहिनि। जेकॾहिं असां औरतुनि जी भलाई वारे खाते खे ॾिसूं त नंढियूं जेकी ॿारड़ियूं आहिनि उहे उन औरतुनि जी भलाई वारे खाते जे अंडर में ई नथा अचनि, उन्हनि खे चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी वारा जेको आहे ॾिसनि था। असां हिन वक़्तु जेको आहे हिते ईसा नगरी में ई मरवा जंहिंखे ज़्यादती जो निशानो बणाए क़तल कयो वियो, उनजे घर में मौजूदु आहियूं। अवां इजाज़त ॾियो त असां मरवा जे वालिद ऐं उनजे ॾाॾे सां बि ॻाल्हायूं। जी 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 हबीब ॻाल्हायो अवां। जी आप पहले हमें ये बताएं कि मरवा किडनैप हुई, किडनैप होने के बाद मासूम बच्ची के साथ ज्यादती की गई, उसके बाद वहशाने तरीके से कत्ल किया गया, लाश किचरा कुंडी में फेंक दी गई। इस वाक़े को आप किस नज़र से देखते हैं और इस सारे मामले में पुलिस की कार्रवाई से आप कितना मुतमईन हैं? पुलिस की कार्रवाई पे तो पहले दिन हम मुतमईन नहीं था, फिर दूसरे दिन पैर कटवाया तो कोई वाक़या हो ऐसा जो है ना हमारे गली में नहीं आया, तहकीकात नहीं किया। अभी जब हम रोड बंद किया, एहतजाज किया, उसके बाद जो है ना पुलिस आया कि हमें जो है ना 3 दिन का टाइम दे दो, जो भी आपका बेटी का कातिल है, ये पूरा कौम का जो है ना कातिल है, हम इसको पकड़ेंगे और इसको जो है ना सज़ा देंगे। तो जो है अभी तक जो है ना उसको मुजरिम को जिसको भी रियासत में लिया हुआ है, जिस पर उसका शक है, पुलिस का शक है, वो तो पुलिस का काम है। हमने तो FIR में किसी का नहीं नाम लिखवाया हुआ है, नहीं किसी पर हमारा शक था, नहीं किसी को हमने बोला कि इसको उठाओ। तो ये तो जो है ना ज्यादती हुआ है हमारी बेटी के साथ, ये तो इंशाल्लाह ज़रूर पकड़ेगा इंशाल्लाह। अब एक मुलजिम जो है वो गिरफ्तार है, नवाज गिरफ्तार है, उस पर FIR भी हो गई, उसमें एंटी टेररिज्म एक्ट के तहत दफात भी लगाए गए हैं। आप क्या मुतालबा करेंगे कि जो मुलजमान हैं उनको क्या सज़ा मिलनी चाहिए? देखो इतला तो उसने दिया था लोगों को और जो है पुलिस ने उसको शक की बुनियाद पे लेके गया हुआ है। अभी हमारा ये कन्फर्म नहीं है कि ये जो है ना हमारे बेटी के साथ जिसने ज्यादती किया हो या किसी और ने किया, ये तो कन्फर्म नहीं है। लेकिन पुलिस कह रहे कि भाई DNA टेस्ट तक हमें इंतज़ार है, DNA टेस्ट आएगा तो फिर हम कार्रवाई करेंगे कि ये किस तरह हुआ है, कैसा हुआ है। जी अवां नगरी बारड़ी जे वालिद जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणु आहे त नवाज़ खे बि शक जे बुनियाद ते गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जी कार्रवाई मां मुतमईन न आहिनि, छाकाणि त पुलिस अञा ताईं इहो तइ न करे सघी आहे त कहिड़ो जवाबदार आहे जेको यकीनी तौर ते जेको पक सां मरवा सां ज़्यादती ऐं हुनजे क़त्ल में जेको आहे मुलवस आहे। पुलिस अञा ताईं इहो तइ न करे सघी आहे। इन हवाले सां असां मरवा जे ॾाॾे सां ॻाल्हाईंदासीं। अंकल आप बताएं, आप इस पुलिस कार्रवाई से मुतमईन हैं? किस तरह मामला को देख रहे हैं? अभी तक एक मुलजिम है जिसको उन्होंने शक की बुनियाद पर गिरफ्तार किया है।
बस हमारा किसी के ऊपर न दुश्मनी है न कोई शक है, मतलब ये है कि उसको उस टाइम पे पुलिस वाले ने अपने रियासत में ले करके ले गया। अब वो लोग कह रहे हैं कि 90% उसमें चांस है। अभी हमको पता नहीं है कि हमारा कातिल कौन है। हाँ, वो पकड़ लिया, जब से देना रिपोर्ट नहीं आएगा उसके बाद जो है ना मुजरिम का पता नहीं चलेगा। आप पुलिस से पहले कोशिश में नहीं था, अभी तो कोशिश में लगा हुआ है, गिरफ्तारी हो रहे, लेके जा रहे लोगों को, टेस्ट हो रहे, फिर छोड़ते। पहले पुलिस कोशिश करती तो मरवा जिंदा बच जाती, शायद पहले आता था, हो सकते शायद जिंदा भी मिल जाते थे। अगर जिंदा ना होता तो मतलब ये कि लाश इतना ख़राब नहीं होता था, मगर उसके ऊपर 2 दिन और 2 रात गुजर गया, तो मतलब ये कि वो ज़रूर उसका डेड बॉडी जो है ना तो तशद्दुद किया, एक जो है ना इसको बोरी में बंद किया था, वो ख़राब हो गया। क्या डिमांड करेंगे कि क्या सजा मिलनी चाहिए जो भी मुल्ज़मान है? हमारे ये है कि हुकूमत को हमारा ये मुतालिबा है कि जल्द तर जल्द जो है ना हमारे मुजरिम को अगर पकड़ लिया तो ठीक है, अगर नहीं पकड़ा है तो पकड़ के उसको खुलेआम सजा दे और उसको फांसी दे, क्योंकि आज मेरे बच्चे के साथ ये वारदात हुआ है, ज़्यादती हुआ है। अगर हम खामोश बैठेगा या आवाम खामोश बैठेगा तो कल और किसी के साथ भी हो सकता है। हमारे ये मुतालिबे आखिरी। जी अवां ॻाल्हियूं ॿुधियूं मरवा जे वालिद जूं बि ऐं ॾाॾे जूं बि। हुननि जो चवणु आहे त कातल खे फाही मिलणु घुरिजे, छाकाणि त जेकॾहिं फाही न मिली कातल खे सही। हबीब असां सां लाइन ते मौजूद रहिजो। इहा तमामु बेहिसी जी ॻाल्हि आहे त पुलिस पहिरियां इन मामले खे सीरियस नथी वठे। हाणे मरवा जे वाले जो इहो चवणु आहे त असां जॾहिं एहतजाज कयो, रोड ब्लॉक कयो, उन खां पोइ पुलिस वारा आया ऐं उन्हनि 3 ॾींहंनि जो टाइम जेको आहे उहो वरितो आहे। कानून बेअसर छो आहे, इहो वॾो हिकिड़ो सवाल आहे, जंहिंजे करे इहे ॾोह जेके आहिनि उहे घटिजनि नथा ऐं ॾोह जेके आहिनि उहे वधंदा था वञनि। सीनियर कानूनदान नूर नाज़ आगा साहिबा असां सां लाइन ते मौजूद आहिनि। इन मामले जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। नूर नाज़ साहिबा अस्सलाम वालेकुम। नूर साहिबा आवाज़ आ रही है आपको? मुझे आवाज़ अचे पई भाउ? जी जी, तव्हांजो आवाज़ अचे पियो। नूर नाज़ साहिबा, ॻाल्हि कयूं पिया जेके ॿारनि ऐं औरतुनि सां जिन्सी ज़ियादतियुनि जा जेके वाक़िया आहिनि उहे रुकजण बदिरां वधी रहिया आहिनि। गुज़िरियल साल जी जेकॾहिं असां भेट कयूं त सिंध में जेके ज़ियादती जा वाक़िया आहिनि उहे वधिया आहिनि। जीअं असीं ॻाल्हि कई मरवा वारे वाक़े जे हवाले सां, जेके वालदाइन आहिनि उहे एहतजाज करण ते मजबूर आहिनि। कानून जेको आहे उहो बेअसर छो आहे? एक्चुअली यही सभिनीनि खां वॾी ॻाल्हि आहे त कानून जा जेका इदारा आहिनि, जेका कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि, हुननि जी कमज़ोरी आहे ऐं उहो प्रॉम्प्टली एक्शन नथा कनि। अगर वो प्रॉम्प्टली एक्शन कनि कंहिं बि इतला ते त मुंहिंजे ख़्याल में इहे वाक़िया घटि थी था सघनि। वो हिन करे कि जंहिं बि ॿार सां या औरत सां ज़्यादती थिए थी, नेचुरली हुनजे जिस्म ते फिंगर प्रिंट्स बि हूंदा ज़्यादती करण वारनि जा, और जेको जिन जा फिंगर प्रिंट्स आहिनि त नादरा मिंट में जेका आहे उहो फिंगर प्रिंट ट्रेस करे ख़बर ॿुधाए सघे थी त कहिड़ो माण्हू हुयो, केरु हुयो, सभिनीनि जी ख़बर पइजी वेंदी आहे फिंगर प्रिंट सां। हिकिड़ो त इहे सभिनीनि खां इम्पोर्टेंट शइ आहे त इहे थी सघे थी। ऐं पोइ अहिड़ा इदारा या एनफोर्समेंट एजेंसीज़ ठाहिण खपनि जेका हिन क़िस्म जे इशूज़ ते जेको आहे प्रॉम्प्टली एक्शन कनि ऐं हिन वाक़ियनि खे, छाकाणि त जॾहिं उहे ॿारनि सां ज़्यादती कनि था या औरतुनि सां ज़्यादती कनि था त उहे रुॻो ज़्यादती नथा कनि, उन्हनि खे क़तल बि करे था छॾनि। त अगरि असां इहे ज़िंदा रहंदा त असांजे बारे में ॿुधाईंदा। ऐं इहे बि ॾिठो वियो आहे त या त पाड़ेसरी आहिनि या वेझा माइट आहिनि जेका ॿारनि सां ऐं औरतुनि सां ज़्यादती कनि पिया, उहे उनखे पोइ क़तल बि करे था छॾनि। पोइ अगवा कंदड़ अलॻि सां हिकिड़ी जेको आहे माण्हू आहिनि जेको हींअर रिसेंटली कुलियारी में हिन पासे हिकिड़ी छोकिरी जेका आहे हिकिड़े माण्हू सां रिकवर थी आहे ऐं उहा वीचारी डप जे करे नंढड़ी ॿारड़ी आहे, उहो ॻाल्हाए बि न पई सघे। उहो माण्हू जेको आहे पंहिंजे पागल हुअण जी जेका आहे हरकतूं करे पियो, जॾहिं उहो छोकिरी खे खणी पियो वञे, उहो झलिजी वियो। तो इहे अहिड़े क़िस्म जा माण्हू बि आहिनि जेके ॿारनि खे अगवा कनि था, उन्हनि ज़्यादती कनि था ऐं मुख़्तलिफ़ कमनि में उन्हनि खे इस्तेमालु बि कनि था या क़तल करे था छॾनि। सही। अच्छा नूर साहिब, इहो ॿुधाइजो त प्रोसिक्यूशन जी ग़लती आहे छा? इन्वेस्टिगेशन जेको आहे उहो सही तरीक़े सां इन्हनि मामलनि जो नाहे थींदो? इन्वेस्टिगेशन इन्हनि जी सही तरीक़े सां नाहे थींदी या कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको पुलिस आहे उहा मसइले जो शिकार थी वञे थी? ऐं जीअं असां ॾिठो आहे जिते तस्दीक थी वेंदी आहे त ज़्यादती कंदड़ ही हमरा आहे, त उन खां पोइ बि केस जेको आहे उहो अॻिते नाहे वधंदो। उहो हिन करे न वधंदो आहे त ईमानदारी सां इन्वेस्टिगेशन न कंदा आहिनि
पुलिस उसमें प्रॉपर प्रोसिक्यूशन इदारा उनमें इन्वेस्टिगेशन नथा कनि, प्रॉपर जेका आहे प्रूफ नथा कनि, छाकाणि त 24 कलाक में को बि मेडिकल प्रूफ ख़तम थी थो वञे, हिन क़िस्म जो स्वैप ख़तम थो थी वञे। हिन करे उन्हनि खे प्रॉम्प्टली रिकॉर्ड करे हुननि जी मेडिकल कराइण खपनि, ऐं मेडिकल थींदी त हुननि सां DNA ख़बर पइजी वेंदी त केरु कीअं हुआ छा हुआ, हुन सां बि हिकिड़ी ख़बर पइजी थी सघे। पर ये असांजे इदारनि जी नालाइकी आहे ऐं ग़लती आहे ऐं लेत लालकंदा आहिनि। हिननि सभिनीनि कमनि में एक्टिव रोल प्ले नथा कनि, पोइ या पैसा वठी छॾे था ॾियनि या पोइ जेको आहे प्रॉपर इन्वेस्टिगेशन न करण जे करे एविडेंस पेश नथा कनि, विटनेस पेश नथा कनि, जंहिंजे करे जेको आहे कंहिंखे बि इंसाफ़ नथो मिली सघे। इंसाफ़ उन सूरत में मिलंदो जॾहिं इन्वेस्टिगेशन इदारा जेका आहिनि प्रॉम्प्टली एक्शन कंदा हर मसइले ते, ऐं हुननि खे अरेस्ट बि कंदा और अरेस्ट थी सघे थो, ऐं सम्झां थी त अरेस्ट थी वेंदो अगरि हुननि जा जेका आहे फिंगर प्रिंट्स ऐं प्रिंट्स वठी जेको आहे फौरी तौर ते निकिरी सघनि, बिल्कुलु निकिरी था सघनि। अच्छा नूर साहिब, अवां ॻाल्हि कयो पिया फिंगर प्रिंट्स वठजनि ऐं फॉरेंसिक जांच जेका आहे उहा कजे, इहे जेके आहिनि उहे जदीद जांच जा तौर तरीक़ा आहिनि, सुधरियल मुल्कनि में इहे थींदो आहे। हिते अवां रूटीन प्रैक्टिस में छा ॾिठो आहे, छा पुलिस फिंगर प्रिंट्स वठंदी आहे जाइ वादा ते पहुची करे? मूं घटि ॾिठो आहे त उहो ईअं कंदा आहिनि, उहो ईअं न कंदा आहिनि। उहो फिंगर प्रिंट्स को मर्डर केस आहे हुन में वठी था छॾनि, हिन क़िस्म जे केस में फिंगर प्रिंट नथा वठनि, बल्कि ॿारनि खे वठी था वञनि, मेडिकल कराइनि था, इहे कराइनि था, उन खां पोइ जेको आहे कॾहिं ॿार जा मेडिकल जेका आहे अची था वञनि त कीअं थियो आहे छा न थियो आहे, ऐं कुझु टाइम गुज़री वियो हुन में टाइम उन्हनि कढी वरितो त उहो प्रूफ बि ज़ाया थी थो अचे। त हिन करे मुंहिंजो इहे हिकिड़ो प्रपोज़ल आहे त हुन में फिंगर प्रिंट वठणु खपनि, ऐं उहो मिंट लॻंदो आहे, एतिरी देरि बि न लॻंदी आहे, हिकिड़ो फिंगर प्रिंट मिंट में जेको आहे ट्रेस थी वेंदो आहे नादरा सां। त अहिड़ो सिस्टम छो नथा कनि? जॾहिं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त उन्हनि खे सम्झ में नथी अचे त कीअं जेको आहे माण्हू ट्रेस थी था सघनि, कीअं जल्दी था वञनि, इहे करे सघनि था आराम सां। ऐं इहे जेको आहे फॉरेंसिक में हिन में हुन में हर शइ में ख़बर पइजी थी वञे त माण्हू हुआ केरु जेका ज़्यादती करे वेठा आहिनि, ऐं अहिड़ी ज़्यादती हिननि खे त मैक्सिमम पनिशमेंट अचणु खपे, हिननि खे त फाई जी सज़ाऊं अचणु खपनि। हिननि खे एंटी टेररिस्ट कोर्ट में जेको आहे हुन में इहा आहे त गैंग रेप जे मुलज़िम खे एंटी टेररिस्ट कोर्ट में हलाइनि था, हिननि खे बि एंटी टेररिस्ट कोर्ट में जेको आहे सभिनीनि खे करणु खपे और प्रॉम्प्टली जेको आहे केस हलाए हिननि खे सज़ाऊं ॾियणु खपनि। जीअं टाइम ज़ाया थींदो आहे, डिले थींदो आहे केस, उहे जेको आहे प्रूफ ज़ाया थी था वञनि ऐं सज़ा नथी मिले ऐं छुटी था वञनि डिले जे करे। त इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, हिन क़िस्म जा मेजर वठणु खपनि माण्हुनि खे, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खे, गवर्नमेंट खे हिन ते प्रॉपर ऐं बहितर कानून साज़ी करणु खपे त अहिड़े माण्हुनि खे कहिड़ी सज़ाऊं अचनि त आइंदा जे लाइ हिननि जो रस्तो रुकी वञे, कहिड़ी बि वेशी और दरिंदनि जो, छाकाणि त इहे वेशी ऐं दरिंदा आहिनि जेका ॿारनि सां औरतुनि सां इहे ज़्यादती था कनि। वॾी महिरबानी नूर नाज़ आगा साहिब टाइम ॾियण जे लाइ। अयाज़ पिरोही, इहो ॿुधाइजो त जीअं जेका रिपोर्ट शाया थियल आहे पंहिंजी अख़बार में, उन में इहो चयो वियो आहे त ॿारनि खे मारकुट जो निशानो बि बणायो वञे थो, इन हवाले सां जेके अंगखर शाया थियल आहिनि उन हवाले सां ॿुधाइजो इहो कहिड़े कॉन्टेक्स्ट में लिखियलु आहे, केरु उन्हनि खे जेको आहे मारकुट जा निशानो बणाए थो? जी शायदि बिल्कुलु मारकुट ॾाढे खां वधीक जेको हूंदो आहे, जेके ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाए वञे हुन मां मदरसनि जा जेके उस्ताद हूंदा आहिनि उहे हुन ॿारनि खे जेको आहे तशदुद जो निशानो बणाईंदा आहिनि। हुन खां अलावा जेके ॿिया ज़बरदस्ती जेको तोड़े वरितो वेंदो आहे, उन्हनि कमु करणु वेंदा आहिनि उते जेको ॿार जेको आहे सो पंहिंजे वसार कमु करे सघंदा आहिनि, जेको हुन खां वस खां ॿार उहो कमु न करे सघंदा आहिनि, त उन हवाले सां उते बि उन्हनि खे तशदुद जो निशानो बणाए वेंदो आहे। घणियूं शयूं आहिनि, घणियूं वक़्तनि असांजे साम्हूं अचनि थियूं, एतिरियूं रहियूं आहिनि, मीडिया ते रिपोर्ट बि थी रहियूं आहिनि, उन्हनि खे इन हवाले सां तशदुद जो निशानो बणाए वेंदो आहे, या स्कूलनि में उहे वेंदा आहिनि जेके उस्ताद आहिनि उन्हनि पारां बि उन्हनि खे तशदुद जो निशानो बणाए वेंदो आहे, जेके असां मीडिया ते रिपोर्ट बि करे चुका आहियूं पहिरियां बि। घणो जेको नज़र आयो आहे, घणो रेशो जेको आहे ॿारनि खे तशदुद करण जे हवाले सां उहो मदरसनि में जेको आहे ॿारनि खे तशदुद जो घणो निशानो बणायो वेंदो आहे। इहे केस घणा रिपोर्ट थी चुका आहिनि। इहे त ख़ाली जेके केस आहिनि उहे असांजे मीडिया ते रिपोर्ट थिया आहिनि या उन्हनि जे वालिदनि पारां केस दाख़िल
कया वेंदा आहिनि, तॾहिं रिपोर्ट थींदा आहिनि, पर अक्सर जेके केसिस आहिनि ख़ासि करे बराड़ी जा जेके केसिस आहिनि उहे रिपोर्ट ई न थींदा आहिनि। उन्हनि जो रेशो बि तमामु घणो आहे ऐं शहरनि में बि जेके कुझु केसिस आहिनि उहे रिपोर्ट ई न थी सघंदा आहिनि ऐं जंहिंजे करे उहे केस हाईलाइट थी थींदा आहिनि। हिननि जा जेके जवाबदार हूंदा आहिनि जेके उहे सज़ा खां बची वेंदा आहिनि, जंहिं सबबु हिननि जो रेशो जेको आहे उनमें वाधि थी रही आहे। जी ठीक अयाज़ असां सां लाइन ते मौजूद रहिजो। हिन वक़्तु कंबर में जेको वाक़ियो पेश आयो हो, कंबर वाक़े जी विक्टिम यास्मीन मेमन जो वारिस फयाज़ हुसैन मेमन असां सां लाइन ते मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम फयाज़। साईं वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। फयाज़ इहो ॿुधाइजो त जेका पुलिस हिन सिलसिले में जांच करे पई उन मां अवां मुतमइन आहियो? पुलिस कीअं कारकर्दगी ॾेखारी आहे पंहिंजी हिन केस में? साईं तव्हां कारकर्दगी ॾेखारियो, हाणे चुप थी विया, असां हाणे उन में मुतमिन न आहियूं। जो 10 ॾींहं एफआईआर खे 15 थी विया आहिनि त को जवाबदार गिरफ़्तार थियो आहे, जो हवाल आहिनि, पूरियूं रेटियूं आहिनि, को बि अमल में का ॻाल्हि कोन आई आहे। मेन जवाबदार हेॾो सारा टे जवाब हुननि जेको वाल साहब आहे, चाचो आहे, मामो आहे, कंहिंखे बि अरेस्ट न कयो वियो। सही जॾहिं बि एसपी साहब वटि वञूं था, नयूं ॻाल्हियूं, नवां गुल, नयूं ॻाल्हियूं, ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा मसइलो आहे। ग़रीब आहियूं, पैसे जी ताक़त कोन्हे, मज़लूम आहियूं, अलाह त आहे असांखे उहो इंसाफ़ कंदो। सही। अच्छा फयाज़, इन में जेके गिरफ़्तार कया पिया, छा उन्हनि जे हवाले सां पुलिस वधीक जांच कई आहे? पुलिस अञा ताईं इन मामले जी तह ताईं छो नाहे पहुती? पुलिस जो चवणु छा आहे? छा पुलिस अवां सां सही तरीक़े सां कोऑपरेट नाहे करे रही? साईं पुलिस जो चवणु इहो आहे त मां रेड कयूं था, जवाबदार भॼी विया आहिनि, को बि हिते कोन्हे। हाणे पुलिस खां का शइ त ॿुधी कोन्हे, हू करण ते पण सचायत पण सभु कुझु करे सघनि था। बहरहाल हू अलाए छाजे करे चुप आहिनि, असांखे इहो मामिलो सम्झ नथो अचे त असां जॾहिं एसपी साहिब क़ुर शरीफ़ बचो रखी चयो त हीअ मुंहिंजी न्याणी आहे, मां तव्हांखे इंसाफ़ ॾींदुसि। ॿ ॾींहं चारो असांखे एॾो तमामु मोबिलाइज़ कई जो हुनजी महिरबानी आहे, पोइ हाणे वरी हली हली सफ़ा चुप थी वियो आहे। ॿुधूं पिया त के छॾनि हुनजे मथां केस कया पूरा कोर्ट लाड़काणे में, पोइ हिननि जो ठाह थी वियो, ॻाल्हियूं थी वियूं। ख़बर नाहे त हाणे छा मसइलो आहे सर, का बि ख़बर कोन्हे। वॾो ऑफिसर हुन खां असां बॉस नथा करणु चाहियूं। सही, ठीकु आहे, वॾी महिरबानी फयाज़ हुसैन। वक़्तु ॾियण जे लाइ इहो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इन वाक़े ते ॻाल्हाइण बि जे लाइ इन वाक़े ते ॻाल्हाइण जे लाइ बि हिमत खपे। हबीब जमाली ॾांहुं हलंदासीं। मरवा जा जेके वारिस आहिनि उहे एहतिजाज करण ते मजबूर आहिनि। मरवा जो जेको वालिद आहे उनजो इहो चवणु आहे त पुलिस शुरूआती तौर ते असां सां कोऑपरेट न कयो, असां एहतिजाज कयो, उन खां पोइ कुझु हद ताईं पुलिस जेको आहे उहो असां सां ताउन करे रही आहे। हबीब इहो ॿुधाइजो त इहो जेको वाक़ियो पेश आयो उन खां पोइ वारसन जंहिं हवाले सां इहो चयो आहे त जेको जवाबदार आहे इन सां गॾु ॿिया बि जवाबदार थी सघनि था, पुलिस इन जांच खे किथे पहुचायो आहे? जी बिल्कुलु, वारसन जो बि इहो ई चवणु आहे त नवाज़ जेको आहे उन ते त शक हुयो ऐं शक आहे, ऐं पुलिस खे बि जेको आहे नवाज़ ते ई शक आहे, पर वारसन तरफ़ां अञा ताईं इहा पक कंहिंखे बि पको जवाबदार जेको आहे नॉमिनेट न करायो वियो आहे। वारस चवनि था त इहो हाणे पुलिस जांच करे त मरवा सां ज़्यादती ऐं हुनजे क़त्ल में कहिड़ा जवाबदार जेके आहिनि उहे मुलवस आहिनि। उन वाले सां पुलिस जो इहो ई चवणु आहे त जेकी नवाज़ ऐं उनजे ॿिनि पुटनि खे बाज़ाब्ता तौर जेकी आहिनि गिरफ़्तार कयो वियो आहे। उनखां अलावा 30 खां वधीक जेकी शकी आहिनि उन्हनि सभिनी जा DNA लाइ टेस्ट लाइ जेको आहे सैंपल वरिता विया। उहे सैंपल लेबोरेटरी ॾांहुं मोकिलिया विया आहिनि। जेका रिपोर्ट आहे उन्हनि सैंपल्स जूं जेकी रिपोर्टूं आहिनि, एग्ज़ामिन रिपोर्टूं आहिनि, उहे सुभाणे या परीं ताईं अची वेंदियूं। उनखां पोइ उन्हनि रिपोर्टनि मां पतो पवंदो त मरवा सां जिनसी ज़्यादती ऐं उनजे क़त्ल में जेको आहे केतिरा जवाबदार ऐं कहिड़ा कहिड़ा जवाबदार जेके आहिनि मुलवस आहिनि। छाकाणि सैंपल जेकी हुआ सभई समूरा सैंपल शकी जवाबदारनि खां ई वरिता विया हुआ। पर वारसन जो जेको चवणु आहे त पुलिस जी जेका कार्रवाई आहे उहा उन मां मुतमिन न आहिनि। छाकाणि त पुलिस मरवा मासूम बारड़ी उनखे जेको आहे ज़्यादती बैदि क़त्ल कयो वियो, उनखां पोइ पुलिस फुर्ती ॾेखारी आहे। पर पुलिस पहिरें शिकायतनि जो अज़ालो न कयो, शिकायतनि ते पुलिस को कदम न खयो। जेकॾहिं पुलिस कदम खणे हा त मरवा शायदि ज़िंदा हालत में जेको आहे वापसि मिली सघे हा। वारसन एहतिजाज बि कयो। उनखां पोइ जेको आहे हाणे मरवा जे केस में मरकज़ी जेको जवाबदार आहे, पुलिस तरफ़ां जवाबदार नॉमिनेट कयो वियो आहे नवाज़ खे, जंहिं ते वारसन बि शक ॾेखारियो हो। उन केस में दहशतगर्दी जा जेके कलम आहिनि उहे बि शामिल कया विया आहिनि। DNA जेका रिपोर्ट आहे उहा अचण खां पोइ जेको आहे जवाबदारनि वधीक जवाबदारनि जो जेकॾहिं मुलवस हुजण जूं शायदियूं मिलियूं त FIR में उन्हनि जवाबदारनि खे बि नॉमिनेट कयो वेंदो। जी
अच्छा हबीब, हाणे इन्हनि जो इहो चवणु आहे त पुलिस वारा इन्हनि सां ॻाल्हाइनि पिया ऐं पुलिस वारा इन्हनि सां ॻाल्हाइण आया ऐं उन्हनि खां पोइ 3 ॾींहंनि जो जेको टाइम आहे उहो वरितो वियो आहे। हिन वक़्तु इहे एहतिजाज करण ते मजबूर आहिनि ऐं अञा ताईं कैंप इहे क़ाइमु करे वेठल आहिनि। इन्हनि जो हाणे लाहेअमल छा आहे? छा ही कैंप हणी हिते वेठल रहंदा जेसिताईं इन्हनि खे इंसाफ़ न मिलंदो? जी बिल्कुल, वारथन जेको आहे उहो एहतजाज कयो हो। पुलिस जी जेका लापरवाही उन ते जेको आहे वारथन तरफ़ां एहतजाज कयो वियो हो त पुलिस तरफ़ां वारथन खे इहो यकीन ॾियारियो वियो हो त 3 ॾींहंनि जे अंदरि हू जवाबदारनि खे जेको आहे गिरफ़्तार करे वठंदा। 3 ॾींहंनि खां पोइ जेको आहे नवाज़ जेको जंहिं ते शक ॾेखारियो वियो हो, पुलिस हुनखे बाज़ाब्ता तौरु गिरफ़्तार कयो आहे। उनखे जेको आहे केस में जवाबदार ॼाणाए ऐं उन केस में दहशतगर्दी जा जेके कलम आहिनि उहे बि शामिल कया विया आहिनि। हाणे पुलिस समेत जेकी वारस आहिनि उन्हनि खे बि DNA टेस्ट जो ई इंतज़ारु आहे, रिज़ल्ट जो ई इंतज़ारु आहे, छाकाणि त जिन ते शक हुयो या जेकी पाड़े जा माण्हू आहिनि, जेकी दुकाननि ते वेठल आहिनि, आवारा क़िस्म जा जेकी माण्हू हुआ, उन्हनि सभिनी खे पुलिस हिरासत में वरितो, जिन जो अंग जेको आहे उहो 30 खां मथे हुयो। सभिनी खां उन्हनि DNA लाइ जेके आहिनि उहे सैंपल मोकिलिया विया आहिनि। त हाणे वारथन खे बि उन DNA टेस्ट रिज़ल्ट जो इंतज़ारु आहे, पुलिस खे बि DNA टेस्ट रिज़ल्ट जो इंतज़ारु आहे। रिज़ल्ट अचण खां पोइ जेको आहे ख़बर पवंदी त केतिरा जवाबदार आहिनि जेके हिन केस में मुलविस आहिनि। पोइ जेको आहे उन खां पोइ वारस जेके आहिनि उहे पंहिंजी जेका आहे उहा हिकमत अमली जोड़ींदा। पुलिस जी कार्रवाई में जेकॾहिं मुतमइन हूंदा त ठीकु, न त वारथन जो चवणु आहे त हू पंहिंजो एहतजाज आहे उनजो सिलसिलो जारी रखंदा। गॾोगॾु वारथन इहो बि चयो त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे वाइखो करण सां गॾोगॾु उन्हनि खे सरियाम सही। हबीब, बस असां लाइन ते मौजूद रहिजो। अयाज़, इहो ॿुधाइजो त ॿियनि सूबनि जी परफॉर्मेंस छा आहे इन हवाले सां? जेके केसिस साम्हूं अचनि था, छा उन्हनि सूबनि में ॿियनि सूबनि में इहे केस मंतक़ी अंजाम ते पहुचनि था ऐं उन्हनि जा अंगखर केतिरा आहिनि? सूरत हाल है वह भी तमाम घनी छिड़काईंदड़ है। ओवरऑल देखो पाकिस्तान में अंगखर आहिनि इन जाति के हवाले से उहे टोटल जो 6 महीननि की रिपोर्ट है, जनवरी का वठी जेका 6 महीननि की रिपोर्ट है वह 12 सां जाति निशान जो बणींदड़ ॿारनि जो अंग है 1499। उन खां वधीक जेको सूबे पंजाब जेको आहे उहो सभिनी खां अॻिरो आहे, जंहिंमें जेको आहे जनवरी खां जून ताईं जेको आहे 393 ॿारनि सां जाति जो निशानो उन्हनि खे जाति जो निशानो बणायो वियो। ऐं जेको 22 केस जेके आहिनि उहे बलोचिस्तान में रिकॉर्ड चार्ज जे ॿारनि खे ऐं जाति जो निशानो बणायो, 10 आज़ाद कश्मीर ऐं हिकु जेको आहे गिलगित बल्तिस्तान में रिपोर्ट थियो। 22% जेके जाति जा ॿार शिकार थिया उहे ॻोठनि वारनि इलाइक़नि में थिया, जॾहिं त 38% जेके इहे केस रिकॉर्ड थिया ॿारनि खे तशदुद जो निशानो बणायो उहो शहरी इलाइक़नि में थियो आहे। ओवरऑल सभिनी सूबनि जी जेका सूरत हाल आहे उन गुज़िरियल साल जे भेट में असां ॾिसो लॻायूं त हिन साल सिर्फ़ु जेको आहे 8 महीननि में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। अॻिते जेको अञा 3 महीननि जी रिपोर्ट जेका आहे उहा रहियल आहे। हीअ सिर्फ़ु 8 महीननि जा अंगखर जारी किया विया आहिनि, उन्हनि में जेको आहे घणो इज़ाफ़ो थियो आहे। त 3 महीननि जेका 12 महीननि जी रिपोर्ट जेका सालानी रिपोर्ट जारी कई वेंदी उन में त अञा वधीक जेके आहिनि उहे छिड़काईंदड़ इंकिशाफ थींदा। ऐं इहा जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी जेको आहे ख़राबु नज़र अचे थी। ॿारनि खे जाति जो निशानो बणायो वञे थो, ॿारनि खे तशदुद जो निशानो बणायो वञे थो। ऐं इहे जेके केस जेके आहिनि रिपोर्ट थी था वञनि, जेके इहे अंगखर तव्हांखे ॿुधायो, पर इन खां अलावा जेके आहिनि कुझु अहिड़ा केस आहिनि जेके रिपोर्ट ई न थींदा आहिनि, न मीडिया ते ईंदा आहिनि, न उन्हनि ख़िलाफ़ को केस दाख़िल थींदो आहे, न उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी आहे, जंहिंजे करे इन केसनि में जेको आहे इज़ाफ़ो थिए थो। बहिराड़ी वारे केसनि में जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में तमामु घणा रिपोर्ट थींदा, पर उहे रिपोर्ट ई न थींदा आहिनि, जंहिंजे करे बि जेको आहे कानून पंहिंजी हरकत में न पियो अचे ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई थिए, जंहिंजे करे हीअ केस जेके आहिनि ॾींहों ॾींहुं वधनि पिया। जाति जा केस ॿारनि सां हुजनि या औरतुनि सां हुजनि, ॾींहों ॾींहुं हिननि में इज़ाफ़ो थिए पियो। सही। अयाज़, लाइन ते मौजूद रहिजो। हबीब, इहो ॿुधाइजो त जीअं सीनियर कानूनदान नूर साहिबा जो इहो चवणु हो त पुलिस फौरी तौर ते जेकॾहिं रिएक्ट करे त इन्हनि वाक़ियुनि खां बची सघिजे थो ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार बि करे सघिजे थो। जीअं उन ॻाल्हि कई त फिंगर प्रिंट्स वरिता वञनि, जियो फेंसिंग कई वञे, छा इन मरवा वारे केस में पुलिस प्रिंट्स वरिता आहिनि?
जी बिल्कुलु जेकी जॾहिं बि को क्राइम थींदो आहे त पोइ क्राइम सीन तां जेको आहे क्राइम जेका सीन आहे उनजी जियो फेंसिंग कई वेंदी आहे पर के अहिड़ा वाक़िया हूंदा आहिनि जितां जेकी आहिनि उहे फिंगर प्रिंट्स न मिली सघंदा आहिनि त मरवा जो केस जेको आहे उहो कुझु अहिड़ो ई आहे जंहिं केस में जेको आहे जवाबदारनि जी पहुच लाइ जेको आहे वाहिद जेको रस्तो आहे उहो DNA टेस्ट आहे। उनखां अलावा CCTV कैमराऊं जेकी घटियुनि में लॻल हूंदियूं आहिनि उन्हनि फुटेजनि जे मदद सां पुलिस जवाबदारनि ताईं पहुची वेंदी आहे। उनखां अलावा जेको आहे को जवाबदार जंहिं ते शक आहे त उनजे मोबाइल फोन ज़रिए पहुची वेंदी आहे पर के अहिड़ा केस हूंदा आहिनि जिते फिंगर प्रिंट्स जा जेकी आहिनि प्रिंट्स उहे न वठी सघंदी आहे पुलिस, उहे मुमकिन न हूंदा आहिनि फिंगर प्रिंट्स वठणु त उन्हनि केसनि में जेको आहे ज़्यादती जी अक्सर उन्हनि केसनि में पुलिस जेका आहे उहा DNA लाइ सैंपल वठंदी आहे। पोइ DNA सैंपल जेकी आहिनि उन्हनि मां ख़बर पइजी वेंदी आहे त जेका मुतासिर ॿारड़ी आहे उन सां कीअं ज़्यादती कई आहे, पोइ उन तरह जेको आहे जवाबदार जी निशानदेही कई वेंदी आहे। बाक़ी ॿियनि जेकॾहिं क्राइम्स खे असां ॾिसूं था त काफ़ी अहिड़ा केस आहिनि जिन केसनि में जेको आहे फिंगर प्रिंट्स ज़रिए बि जवाबदारनि जी शनाख़्त कई वेंदी आहे, सुञाणप कई वेंदी आहे, उन्हनि जवाबदारनि खे जेको आहे ट्रेस कयो वेंदो आहे। पहिरीं जॾहिं बि इब्तिदाई जेका मरहलो इब्तिदाई हूंदो आहे पुलिस जो ई हूंदो आहे। पुलिस जेकॾहिं फौरी कार्रवाई करे हंगामी बुनियादनि ते क़दम खणे त शायदि कंहिंजी जान बची बि सघे थी। जेकॾहिं केरु क्राइम जो शिकार थी वञे थो ऐं क़तल थी वञे थी का ॿारड़ी त पोइ अदालती ठीकु आहे। वॾी महिरबानी हबीब जमाली, अवां इन हवाले सां अपडेट कयो। अयाज़ फिरोही, अव्हांजी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, सिंध में 8 महीननि दौरान 93 ॿारनि खे ज़्यादती जो निशानो बणायो वियो। मुल्क में ॿारनि ऐं औरतुनि सां जिन्सी ज़्यादतियुनि जे वाक़िअनि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। नाज़रीन, टॉप स्टोरी मां फ़िलहाल एतिरो ई।